मोहे रंग दे लालड़ साया मोहे रंग दे मोहे रंग दे लालड़ साया रंग ऐसा चढ़ा दे लाल तेरे इश्क में डालूं धमाल रंग ऐसा चढ़ा दे लाल तेरे इश्क में डालूं धमाल रंग ऐसा चढ़ा दे ओ मुर्शिद बिगड़ी बना दे ओ साया भाग जगा दे ओ साया कर्म कमा दे लाल तेरे इश्क में डालूं धमाल। नाज़रीन ताज़ो सेवण में जेको आहे दहशतगर्दी पारां हमलो कयो जंहिंमें 100 खन जेके माण्हू शहीद थी विया जंहिंखां पोइ सॼो मुल्क सोगवार आहे जिते हिन वक़्तु जेको आहे मिरपुखा जी सिविल सोसाइटी वकील सियासी समाजी माण्हू तौर पीपल्स पार्टी जा माण्हू ऐं हिन खां लॻा वॾे तइदाद में औरतुनि जेका अॼु जेके रैली कढी आहे हिननि जो चवण त असां अमन जो पैगाम ॾियूं था ऐं सेवण वाक़े समेत जेके सिंध धरती जेका ओलियान ऐं बुज़ुर्गनि जी धरती आहे उते हमला थियनि था हुननि जी असीं सख़्तु मज़म्मत था करियूं। हिन वक़्तु जेका रैली निकिती आहे हिन में दुहिलनि सां ऐं कलंदरी धमाल सां रैली निकिती आहे अचो त नवाले सां सियासी समाजी ऐं उन खां अलावा जेके औरतूं आयल आहिनि उन सां ॻाल्हि ॿोल था करियूं छा चवणा सेवण जेको वाक़ियो थियो आहे कीअं था सम्झो असीं हिनखे हुकूमत जी नाअहली सम्झूं था असीं केसी ताईं हिननि पागली मज़हबी जाइलनि जे था पंहिंजनि प्यारनि जूं लाशूं खणंदा रहंदासीं। ही पहिरियों वाक़ो कोन आहे सिंध में असांजा स्कूल्स असांजूं अस्पतालूं असांजा इबादत गाहूं बि महफ़ूज़ कोन आहिनि। ही हुकूमत जी तमामु वॾी नाअहली आहे। ही सीपेक ते रुगो पिया ट्रेडिन पर हींअर ही हालात ॾिसनि ही 100 माण्हू कोन मरिया आहिनि ही 100 ख़ानदान मां आहिनि ही 100 ख़ानदान 100 साल पोइ विया आहिनि। असीं हिन जी पुरमज़म्मत कयूं था ऐं असीं हिननि माण्हुनि खे इंसाफ़ लाइ ही रोडनि ते निकिता आहियूं असीं चाहियूं था त हिननि खे इंसाफ़ मिलणु घुरिजे। कहिड़ो मैसेज ॾियणु था चाहियो? असां ज़ालिमनि खे इहो मैसेज ॾियणु चाहियूं था त तव्हां बम फोड़ियो था असां धमालूं था हणूं तव्हां जेको आहे असांजे कलंदर लाल शहबाज़ ते न पर असांजे हर बचे ते हर असांजी नसल ते तव्हां धमाको कयो आहे असांजे हर नसल खे तव्हां पोइते धिकियो आहे। इन जो जवाबु जेको असां गुलनि ऐं हारनि सां तव्हां था ॾियूं था तव्हांखे शर्मिंदगी थियणु खपे त हीअ जेका सिंध जी धरती आहे सूफ़ियुनि जी धरती आहे उहा कॾहिं बि फ़साद नथी चाहे उहा अमन चाहे थी। इन जे करे ही असां अमन रैली कढी आहे ताकी उन्हनि जे ज़ालिमनि जे मुंहं ते छंडो लॻे बूंडो लॻे ताकी उहे इन दहशतगर्दी खां असांजी सिंध खे पाक कनि। जंहिंमें खोड़ सारियूं इंसानी जानियूं शहीद थियूं उन हवाले सां तव्हां छा चवंदो जेका रैली कढी उन हवाले सां छा हीअ असांजी रैली पंहिंजी क़ौमनि जे लाइ दुनिया खे ॿुधाइण जे लाइ इहो पैगाम खणी आई आहे त सिंध जेका अमन जी धरती आहे जेको अमन जो गहवारो आहे हीअ सूफ़ियाना मिज़ाज धरती आहे जिते को बि मज़हबी मतभेद न आहे। हिते मज़हबी आड़ा में जेको आहे असांजे इंसानी जानियुनि जो ज़ाया जो कयो आहे अॼु असां उन खे पैगाम ॾियणु त दहशतगर्द हो तव्हां खणी केतिरी बि दहशत फैलायो असांजे बुज़ुर्गनि जी माज़ारनि ते या शहरनि जे मेड़नि में तव्हां बम धमाका कयो पर सिंधी माण्हू जिते बि तव्हां ॾाढे ज़ोर तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलंदो पैगाम ॾींदो हलंदो त हीअ धरती अमन जी धरती आहे हिते जो सूफ़ियानो मिज़ाज आहे को बि माण्हू जेको आहे पोइ हिते न हटंदो। जेके बि हिननि जेके रैली में शिरकत कंदड़ आहिनि जेके कलंदरी धमाल ते रक़्स कंदा अचनि था उन हवाले सां हिन वक़्तु जेका असां गॾु वकील अॻुवान आहिनि उन सां ॻाल्हि ॿोल थो करे छा चवणा? हीअ जेके सूफ़ियानियूं दरगाहूं आहिनि सॼी दुनिया में प्यार मोहबत अमन ऐं भाईचारे जो दर्स ॾियनि थियूं ऐं उन्हनि ते हमला हिकिड़ी दहशतगर्दी आहे ऐं हीअ जेका असां तालिबान जी जेके इंतिहा पसंद ग्रुप आहिनि ऐं जेके मज़हबी इंतिहा पसंदी फैलाइनि था दहशतगर्दी फैलाइनि था त हुकूमती इदारनि खे घुरिजे त दहशतगर्दनि खे मारण जे बजाए दहशतगर्दी जी सोच जो जेको ख़ात्मो आहिनि मुल्क जूं अहिड़ियूं पॉलिसियूं जोड़नि दहशतगर्दी ऐं इंतिहा पसंद जो जड़ूं जो पाणा कटिनि। सिंध जे ओलियान बुज़ुर्गनि दरवेशनि ते जेके हमला थी रहिया आहिनि दहशतगर्दी थी रही आहे तव्हां हीउ कहिड़ो मैसेज पिया ॾियणु चाहियो? असीं इहो मैसेज ॾियणु था चाहियूं त असां जेके सिंध जा माण्हू आहियूं उहे अमन जा सफ़ीर आहियूं अमन जा दाई आहियूं असां प्यार ऐं मोहबत सां रहण वारा माण्हू आहियूं असांखे अमन ऐं सुकून सां रहणु ॾिनो वञे असांजी जेका धरती आहे उहा दहशतगर्दनि खे पनाह न ॾींदी ऐं पनाह ॾियणु नथी चाहे ऐं जेको ही रोज़ानो बेगुनाह माण्हुनि जो ही खून ऐं हमला ही दहशतगर्दी उन जी असीं कंडेम करणु मज़म्मत करणु निकिता आहियूं ऐं असीं पंहिंजो एहतजाज हिन तरीक़े सां रिकॉर्ड कराइण लाइ निकिता आहियूं त ऐं इहो पैगाम था ॾियूं त सिंध जो माण्हू अमन पसंदि आहे ऐं उहो पंहिंजनि दरगाहूं हुजनि दर्सगाहूं हुजनि तइलीमी इदारा हुजनि उन्हनि सभिनी जी हिफ़ाज़त कंदो पंहिंजे धरती जे इंच इंच जी हिफ़ाज़त कंदो। ई सूफ़ियुनि जी सिंध धरती जेका आहे सूफ़ियुनि जी धरती आहे ऐं सूफ़ियुनि जो जेका आहे इन जो नज़रियो अमन मोहबत ऐं
प्यार जो नज़रियो आहे ऐं इन्हनि सदाईं प्यार ऐं मोहबत जो पैगाम ॾिनो आहे। असांजी सिंध धरती खे हींअर हथ वठी साज़िश तहत ऐं रत जी होली सां खेॾियो वियो आहे। अॼु असां धमाल हाणे साबित कयो आहे सिविल सोसाइटी में पुकार सभिनी गॾिजी त असां दहशतगर्दी जे ख़िलाफ़ु आहियूं। दहशतगर्दी जे सां मुक़ाबिलो दहशतगर्दनि सां कंदासीं। असां हिन जे दर्सगाहुनि जो ऐं इन्हनि जो पंहिंजे दरगाहुनि जो असीं हिफ़ाज़त कंदासीं। ऐं असांजो दरगाहूं जेको इन्हनि गवर्नमेंट चवे थी त दरगाहूं बंदि कयो, असां हरगज़ दरगाहूं बंदि थियण न ॾींदासीं। रंग ऐसा चढ़ा दे लाल तेरे इश्क में डालूं धमाल, रंग ऐसा चढ़ा दे लाल तेरे इश्क में डालूं धमाल। सिंध सूफ़ियनि जी धरती आहे। सूफ़ी पंहिंजा जनाज़ा सूफ़ी कलामनि ऐं झुमरियुनि सां खणंदा आहिनि। असां सिंध में थींदड़ सेवण कलंदर जे वाक़े ते अफ़सोस बि कयूं था, मातम बि कयूं था, पर साॻी रीति असां हिन सूफ़ियाणे रंग में बि उन्हनि खे साम्हूं थी दहशतगर्दी खे रोकण जी कोशिशि कयूं था। पर सिंध जा हुकुमरान मज़म्मतूं था कनि, पंहिंजा इंसानी जुज़वा जेके आहिनि गटरनि में उछलाया विया आहिनि। सिंध जा हुकुमरान उन्हनि जी मज़म्मत था कनि, बल्कि थियणु ईअं खपंदो हुयो त इस्तीफ़ा ॾेई घर हलिया वञनि। नाज़रीन, ताज़ो सेवण में जेको धमाको थियो जंहिंमें 100 खां वधीक इंसानी जानियूं ज़ाया थियूं, उन खां अलावा केतिरा ई ॼणा जेके ज़ख़्मी थिया, उन हवाले सां समाजी अॻुवान जेको वाजिद लगारी पारां अॼु मिरपुखास जे स्टेशन चौक खां करे मिरपुखास प्रेस क्लब तां जेका रैली कढी, हिन वक़्तु तव्हां ॾिठो हूंदो नौजवान जेके सियासी समाजी तंज़ीमुनि जा अॻुवाणनि या समाजी अॻुवाणनि इहे झूमंदा वतन पिया ऐं कलंदर जी नगरी खे यादि कंदे जेका धमाल लियाकत फ़क़ीर पारां ॻाई वई आहे, उन हवाले सां अचो त वाजिद लगारी सां ॻाल्हि ॿोल था करियो त छा चवणा। वाजिद, अॼु जेका तव्हां हीअ रैली कढी आहे, ताज़ो कलंदर लाल शहबाज़ ते जेको वाक़ियो पेश आयो, हिन में तव्हां कहिड़ो था हिन खे पैगाम ॾियणु चाहियो जेका अॼु माण्हुनि पारां जी ज़बरदस्त जेका अॼु बि कई आहे? यकीनन तव्हां बैनरनि ते ॾिठो हूंदो जंहिंमें असांजो इहो नारो हो त धमाको न पर धमाल थींदी। छाकाणि त इहा जेका धमाल आहे, इन ई धमाल असांजे सूफ़ियनि जे दरवाज़नि ते अंदरि जेका धमाल आहे, असां उहा धमाल ॿुधी उन ई धमाल जे करे असांजी ही सिंध धरती जेका हुई सा उहा कुझु अमन सकून हो। अॼु उहे नर्सरियूं जेके अफ़गान जंग में पालियूं वियूं, अॼु उहे नर्सरियूं जिन पालियो, अॼु उन्हनि उहे नर्सरियूं उहे माण्हू ज़िंदा आहिनि, मरी त विया आहिनि पर उन्हनि जे अहल औलाद ज़िंदा आहे। हींअर कुझु ई अरसे जे दौरान पंजाब खां पोइ असांजी कलंदर जी नगरी ते, कलंदर जी नगरी खां पोइ अॼु वरी 4 सदा में ही चवनि था त असां कमेटियूं असां हिदायतूं जारी करे छॾियूं। असां चऊं था त असां कंहिं बि सूरत में हे धमाल, जेकॾहिं तव्हां कलंदर में धमाल बंदि कराइण जी कोशिशि कई, जेकॾहिं तव्हां असांजी सचल ते विया, जेकॾहिं तव्हां असांजी भेटाई ते विया, तव्हां उन्हनि मासूमनि खे मारियो, त ख़ुदा ॼाणो त इहे धमालूं हाणे रोडनि ते लॻंदियूं। असां चऊं था हाणे रोडनि ते लॻंदियूं, असां चऊं था ही नस्लियूं बंदि करियो। टाउन कमेटी हिंगोर जा चेयरमैन आहियो, फुलेरी जे अंदरि 3 जेके मासूम जानियूं ज़ाया थियूं सेवण वाक़े अंदरि, उन हवाले सां ऐं अॼु जेका रैली कढी आहे उन हवाले सां छा चवणु? साईं अर्ज़ु इहा त अॼु जेका रैली आहे सा जेको आहे सो कलंदरी धमाल रैली हुई, जंहिंमें पूरी असांजी कम्यूनिटी जेके बि गॾु आहियूं, असां दहशतगर्दी जी मज़म्मत था कयूं ऐं दहशतगर्द खे ॿुधाइण था चाहियूं त सिंध जेको आहे सो सूफ़ियुनि जी धरती आहे। इंशाअल्लाह ताला हिते तव्हां केतिरा बि ज़ोर लॻाईंदा, फतेह जेको आहे सो अमुन जी थींदी ऐं जेके इंसानी जानियूं ज़ाया थियूं आहिनि फुलरियूं में, उन जी बरज़ोर मज़म्मत था कयूं ऐं हुकूमत खे कंपनसेशन जी अपील था कयूं त इन्हनि खे जेको आहे सो कंपनसेशन ॾिनी वञे, जेको विफ़ाक़ी ऐं सूबाई ॿिन्ही गवर्नमेंट कंदी। असांजो इहो चवणु आहे त इहे जेके इंतिहा पसंदि आहिनि, उन्हनि हिकिड़ो इहो मैसेज ॾियण जो कोशिशि कई आहे त सिंध जेका सूफ़ियुनि जी दरवेशनि जी ऐं अमुन जी धरती रही आहे, उन खे चिथण लाइ इंतिहा पसंदि जो वार कयो। असां उनजी पुरज़ोर मज़म्मत कयूं था ऐं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई कलंदर शाह अब्दुल लतीफ़ चयो आहे त साइम सदाई करी मथे सिंध सुकार, दोस्त
तूं दिलदार आलम सभु आबाद करी त सॼे आलम खे अमुन ऐं मोहबत जो पैगाम ॾींदड़ इन्हनि सूफ़ियुनि जी धरती खे रत वायो वियो आहे। असां पुरज़ोर इन जी जेको आहे मज़मत कयूं था ऐं इहो चऊं था त इहे अव्हां जा ई अरकान ॾिसी असांजो रूह रोए थो, इहो जे तुंहिंजो मज़हब आहे त मां शैतान जे पासे। रैली आहे अमन जी रैली, असीं जंहिंमें चऊं था पिया धमाका न बल्कि धमाल जेको आहे सिंध सूफ़ियुनि जी धरती आहे। इन धरतीअ जो अमन जो जेको आहे असीं वचन था कयूं त हर हाल में जेको आहे बहाल कबो। सिंध सरकार खां असीं मुतालबो था कयूं पिया त हीअ जेके मश्करियूं आहिनि ऐं ख़ुर्शीद शाह जा जेके इहे मज़ाक़ूं आहिनि उहे पंहिंजियूं बंदि कनि ऐं सिंध धरतीअ ते जेको आहे सिंध जे माण्हुनि ते जन हिननि खे मुसलसल 2 ॾहाकनि खां वोट ॾिना आहिनि, इक़्तिदार ॾिनो आहे, उन्हनि खे जेको आहे अमन ॾियनि, चैन ॾियनि, तरक़ी ॾियनि। असीं जेको आहे कलंदर शहबाज जी दरगाह ते पांधेड़नि सां यकजहती जो हिन अमन रैली जे ज़रिए सां धमाल ऐं जे ज़रिए सां जेको आहे वचन था कयूं त उन्हनि असीं दहशतगर्दनि खां बदिलो वठंदासीं ऐं सिंध सरकार खे बि जेको आहे पुरज़ोर अपील कंदासीं त हू सिंध में फौरी अमन जेको आहे बहाल कराइनि। रैली जेका आहे असांजी जेका सिविल सोसाइटी सभिनी जे तरफ़ां कलंदर शहबाज ते जेको धमाको थियो आहे, जेके माण्हू आहिनि समय ख़ानदान जेके तबाह थिया आहिनि ऐं हुकुमरान तबिको जेको आहे सो ख़ामोशी सां तमाशो ॾिसी रहियो आहे। असीं इहो पैगाम ॾियणु चाहियूं था त इहे जेके माण्हू मारणु बंदि कयो, हीअ जेके जानियूं ज़ाया करे रहिया आहियो, हीअ ख़ानदान जेके तबाह करे रहिया आहियो, सिंध खे जेको तबाह करे रहिया आहियो, इन खे बंदि करियो, हीअ दहशतगर्दी बंदि करियो। आज जो रैली हुई है ये हमने सिविल सोसाइटी ने और शहर के लोगों ने मिलकर जो शहबाज कलंदर की दरगाह पे दरबार पर दुश्मनों ने, इस्लाम दुश्मनों ने, इंसान दुश्मनों ने जो धमाका किया है उसके ख़िलाफ़ ये एक एहतजाज है और उसके ख़िलाफ़ एक नफ़रत की बात है कि इंसानियत को कत्ल करना, इंसानों को कत्ल करना जो गैर इंसानी फेल भी है, गैर इस्लामी फेल भी है। सिंध जी कलंदर जी नगरी में दहशतगर्दन बम ब्लास्ट करे, समय जानियूं ज़ाया करे ऐं समय सिंध वासियुनि खे ज़ख़्मी करे, जेके बेयारो मददगार अस्पतालनि में पिया आहिनि। असां चाहियूं था त गवर्नमेंट उन्हनि दहशतगर्दनि खे जेके बम ब्लास्ट कनि था, जेके दहशतगर्दी कनि था, उन्हनि खे फिलफोर गिरफ़्तार करे सरेआम फांसी ॾिनी वञे। साईं सिंध जेका आहे इहा अमुन जी धरती आहे ऐं सदियुनि खां सूफ़ियुनि जी धरती आहे ऐं इन्हनि सूफ़ियुनि जी धरतियुनि ते जेके क़ातिल आहिनि, दहशतगर्दनि बुज़दिलाना हमला कया आहिनि, उन्हनि जे मुखालिफ़त में असीं ये रैली कढी रहिया आहियूं ऐं इंशाअल्लाह ताला उन्हनि खे इन रैलियुनि मां मुख़्तलिफ़ ॻाल्हियुनि मां जवाबु मिलंदो। अमन रैली तव्हां कढी आहे, कहिड़ो मैसेज ॾियणु चाहियो? मैसेज इहो था ॾियूं त सिंध जी धरती सूफ़ियुनि जी धरती आहे ऐं सेवण ते धमाको करे इन धमाल खे, इन सूफ़ी अज़म खे मसख़ कयो वियो आहे। असीं चऊं था इहा धमाल क़यामत ताईं जारी रहंदी, सूफ़ी अज़म जारी रहंदो। असांजी जेका आहे हर नाइंसाफ़ी जे ख़िलाफ़ सिविल सोसाइटी ऐं सॼी सिंध में ईअं आवाज़ु उथंदो रहंदो। सर कहिड़ो पैगाम ॾियणु चाहियो था तव्हां? हीउ जेको धमाको थियो आहे सो सिंध में थियो आहे, पर असां इन खे पूरी पाकिस्तान जो धमाको तस्वर करियूं था ऐं असांजे सिंध में हर घर में सोग वारी कंडीशन आहे, हर घर में मातम जी पोजीशन आहे ऐं एतिरा माण्हू शहीद थिया आहिनि ऐं ज़ख़्मी थिया आहिनि जिन जो असां बयानु नथा करे सघूं। असांजे घरनि में असांजूं मायूं, असांजा ॿार सभु रोइनि वेठा। असां इन तालिबान जी हरकत जी एतिरी मज़म्मत करियूं था, चऊं था त असांजा सिर वेंदा पर मुक़ाबिलो कंदासूं, मुक़ाबिलो कंदासूं। बुज़ुर्ग ओलिया आहिनि उहे अॼु महफ़ूज़ न आहिनि, उन हवाले सां तव्हां छा चवणु आहे? इहा हुकुमराननि जी तमामु घणी जेका असां नाकामी आहे उन्हनि जी नाहली आहे, छाकाणि तहफ़ुज़ ॾियणु माण्हुनि खे तोड़ी मज़ारनि खे उहो हुकूमत जो कमु आहे। असां चाहियूं था त हीअ जेके मुला गर्दी शुरू थी आहे, हीअ तालिबान गर्दी शुरू थी आहे, इन खे गवर्नमेंट रोके। उन्हनि वटि सभु वसीला आहिनि, उन्हनि वटि सभु जेको आहे सो इदारा आहिनि, पर उन्हनि जी नाकामीअ जो मुंहुं बोल तो सबूत आहे त अॼु असांजो सिंध जो जेको दरवेश आहे उन सूफ़ी दरवेश कलंदर शहबाज जी मज़ार बि महफ़ूज़ न रही आहे। नाज़रीन
रैली में शिरकत कंदड़नि जा तव्हां वीचार ॿुधायो था। हिननि जो इहो चवणु आहे त जेके असांजे सूफ़ियनि जी ओलियान जी ऐं दरवेशनि जी जेका धरती आहे उहा बि अॼु महफ़ूज़ कोन्हे। असां इहो पुरज़ोर मुतालबो था करियूं त जेके बि असांजा शहीद थी वियल आहिनि उन खां अलावा जेके ज़ख़्मी आहिनि उन्हनि खे मुआवज़ो ॾिनो वञे ऐं सिंध जेका अमन ऐं प्रचार ऐं जेका बुज़ुर्गनि जी धरती आहे उन्हनि ते सिक्योरिटी इंतज़ाम कया वञनि।